मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं जॾहिं ॿार पैदा थींदो आहे उन जो अक़ीक़ो न आहे साईं, अक़ीक़ो आहे। अक़ीक़ो घणनि ॾींहंनि में करणु घुरिजे ऐं उन जो तरीक़ो ॿुधायो महिरबानी करे। अक़ीक़ो जेको आहे न साईं, अलाह ताला वुसत ॾिनी आहे, अलाह ताला पैसो ॾिनो आहे, अलाह ताला माल ॾिनो आहे। हा, पोइ जेको आहे तव्हां अक़ीक़ो करे सघो था। अक़ीक़े में चाहे पुट जेकॾहिं पैदा थिए थो न, 2 छेला जेको आहे ज़िब कंदव। घणा छेला? 2 ज़िब। ऐं जेकॾहिं न्याणी थिए थी 1 छेलो जेको आहे ज़िब कंदा। त हे जेकॾहिं अगरि ॾिसो न, घणा माण्हू चवंदा साईं वुसत न आहे। साईं हिन ज़माने में हर कंहिंखे वुसत आहे। अक़ीक़ो कंदव तमामु वॾी बीमारियुनि खां तव्हांजो औलाद जेको आहे महफ़ूज़ रहंदी, ऐं तमामु वॾी मुसीबतुनि खां औलाद महफ़ूज़ रहंदी। ऐं अलाह जे नबी पाण बि कयो आहे। इमाम हसन हुसैन जे बारे में बि अलाह जे नबी करायो। तमामु वॾा साहब आया, उन्हनि बि कयो। बाक़ी छठी जेको आहे इस्लाम में न आहे। छठी जो लफ़्ज़ हलंदो आहे न, छठी आहे, इहा छठी इस्लाम में न आहे। इस्लाम खां ॿिए मज़हब हिंदुनि में छठी हूंदी आहे। इस्लाम में छा आहे साईं? अक़ीक़ो। ऐं जेकॾहिं अगरि पैसा न आहिनि बि सही पोइ बि छठी जो लफ़्ज़ इस्तेमालु न कंदा कयो। हा, 7 ॾींहं ते करणु खपे। 7 ॾींहं ते अक़ीक़ो करणु खपे। ऐं उन में इहो आहे त ॿार जा वार बि जेको लथा वेंदा, ऐं उन सां गॾोगॾु 2 जेको आहे छेला ज़िब कया वेंदा। जेकॾहिं पुटु आहे, न्याणी आहे, 1 छेलो ज़िब कयो। इन जे अंदरि त वरी भलाई ॾिसंदव, इन जे अंदरि तमामु वॾी भलाई ॾिसंदव। जेके ॿार बाद में असां जेको वञी करे लख रुपया भरियूं था न, बाद में भरींदा आहिनि न, ॿार बीमार रहंदो त पोइ यार पैसा लॻंदा आहिनि न। त उन खां बहितर तरीक़ो इहो आहे त पैसा अलाह ताला ॾिनी आहे न वुसत। छेलो घणे थो मिले साईं? सस्तो आहे न, 12,000, 13,000, 15,000। पुटु पैदा थियो आहे त 30,000 क़ुर्बान कयो। हा साईं, इहो पोइ ज़िब करे फिर्ज भरे न रखो घर में। हा, फिर्ज न, हे ग़रीबनि खे वञी करे ॾियो। पाण बि खाओ ऐं ग़रीबनि खे बि तक़सीम करे ॾियो। इहो अक़ीक़े जो तरीक़ो आहे। 7 ॾींहं ते 2 छेला ज़िब कयो।